काज़ी अहमद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे ॾोहिटे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि जी इस्लाम जी सरबुलंदी ऐं हक़ सच ऐं सदाकत लाइ करबला जे मैदान में ॾिनल अज़ीम क़ुर्बानी जी यादि में यौम आशूर 10 मुहर्रम अल हराम ते मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। उन सिलसिले में काज़ी अहमद में हर साल जीअं 10 मुहर्रम अल हराम जे ॾिहाड़े ते काज़ी अहमद जे मरकज़ी इमाम बारगाह शाह नजफ़ मां क़दीमी मरकज़ी मातमी जुलूस शिया अख़वान ज़ोर ज़वार सरदार ॼाम फ़िरोज़ अली उन्नड़ ज़वार ॼाम तैमूर उन्नड़ ज़वार ॼाम शहरोज़ अली उन्नड़ ज़वार ॼाम नौरोज़ अली उन्नड़ मौलाना इरशाद सरगाणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ज़ुलझना झूलनि सेजनि पींघनि सां बरामद कयो पियो वञे। मरकज़ी मातमी जुलूस में शरीक थियण लाइ शहर जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि ऐं आसपास जे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि ॻोठाणनि शहरनि सकरन दौलतपुर शाहपुर जहानिया नवाब वली मोहम्मद सरकारी खोह जमाल शाह मशाख स्टाप ॻोठ लाखाट चनेसर स्टाप ॻोठ फतूहल ज़रदारी ॻोठ मिठो मरी ॻोठ तोते ज़रदारी दड़ो शाह छितन शाह ॻोठ खाहापिड शरीफ़ ॾह भुरो चनेसर स्टाप समेत 130 खां वधीक इमाम बारगाहुनि तां नंढा वॾा मातमी जुलूस काज़ी अहमद पहुची। काज़ी अहमद शहर जे मेन रोड ते खूनी मातम कयो जंहिंमें हज़ारे मोमिन ज़ख़्मी थी पिया जिन खे रज़ाकारनि ईदी एम्बुलेंस 11 ऐं ॿियनि गाॾियुनि ज़रिए काज़ी अहमद अस्पताल मुंतक़िल कयो वियो जॾहिं त शहर में वरी अक़ीदत ऐं वॾी तइदाद में मिठाई पाणीअ ऐं चांहि जूं सबीलूं मेडिकल कैंपूं लॻायूं वयूं जॾहिं त नौजवान स्मार्ट इतिहाद जे चेयरमैन सरदार ज़ादा ॼाम रोहिल ख़ान उन्नड़ सरदार ज़ादा ॼाम चंगेज़ ख़ान उन्नड़ पारां पंहिंजे वालिद फ़क़ीर सिफ़त इंसान मरहूम सरदार ॼाम मोहम्मद सलीम उन्नड़ जिन जी ईसाले सवाब लाइ थैलेसीमिया जे मर्ज़ में वरतल मासूम ॿारनि खे रत डोनेट करण लाइ ब्लड कैंप लॻाई वई जंहिंमें वॾे अंग में मोमिनीन पहुची रत जो अतियो ॾिनो। काज़ी अहमद टाउन कमेटी जे चेयरमैन सरदार ज़ादा ॼाम चंगेज़ ख़ान उन्नड़ पारां 1 मुहर्रम अल हराम खां 10 मुहर्रम हराम ताईं मातमी जुलूस जे रूटनि जी मुकमल सफ़ाई रोशनी जो बंदोबस्तु कयो वियो ऐं 10 मुहर्रम ते फायर ब्रिगेड गाॾी ऐं ॿियनि गाॾियुनि ज़रिए मातमी जुलूस में छुटकारो कयो पियो वियो। काज़ी अहमद पुलिस तरफ़ां सिक्योरिटी जा फुल इंतज़ाम कया विया हुआ जॾहिं त हमदर्द टीम काज़ी अहमद जस्कम काज़ी अहमद फ़क़ीर रसूल बख़्श उन्नड़ वेलफेयर पीपी सिटी सदर तरफ़ां ऐं ॿियनि पारां फ्री मेडिकल कैंपूं लॻायूं वयूं आहिनि। मातमी जुलूस शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि चौंकनि तां थींदो मेन रोड ते पहुतो जिते शाम ग़रीबा बर्पा कई वई जंहिं मौला असद अली शिर साहब ख़िताब कयो ऐं पंजतन पाक शान बयानु कयो वियो। बाद मातमी जुलूस पंहिंजी रिवायती रस्म तां थींदो इमाम बारगाह फ़क़ीर रसूल बख़्श उन्नड़ काज़ी अहमद पहुतो जिते लीडर मजलिस शाम ग़रीबा कई वई उन बाद मरकज़ी जुलूस इमाम बारगाह शाह नजफ़ ते नहर थियो ऐं नियाज़ मौला तक़सीम कयो वियो। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सफ़ी सरदार चारण 10 मुहर्रम अल हराम योम आशूरा जे तमाम मातमी जुलूसनि शाम ग़रीबा ख़ैर ख़ैरियत सां इख़्तिताम पज़ीर थिया। योम आशूरा जे तमाम नंढनि वॾनि जुलूसनि ऐं पंहिंजनि रिवायती गुज़रगाहनि खां थींदो अमन अमान सां गॾु पंहिंजे मंज़िल तरफ़ पहुची विया। 1 मुहर्रम खां 10 मुहर्रम अल हराम ताईं पुलिस पारां हिफ़ाज़ती इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। ज़िले में अमन अमान जी फ़िज़ा बरक़रार रखंदे तमाम जुलूसनि मजलिस अज़ा ते कड़ी निगरानी खे यकीनी बणायो वियो। SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी ख़ुदि बि ऑन रोड रहियो मजलिसनि जुलूसनि जी सिक्योरिटी इंतज़ामनि जी निगरानी जाइज़ो वरितो। SSP दादू जी क़यादत में दादू पुलिस जा 3 खां वधीक पुलिस ऑफिसर ऐं पुलिस अहलकार हिफ़ाज़ती फ़राइज़ बख़ूबी सरअंजाम ॾिना। SSP दादू वक़्तन फ़वक़्तन दादू सिटी समेत पूरे ज़िले जे ॿियनि शहरनि में मजलिसनि जुलूसनि में मौजूदु रहियो ऐं सिक्योरिटी सूरतहाल खे ख़ुदि मॉनिटर कयो। शाम ग़रीबा जे मरकज़ी जुलूस में शिया अॻवान सईद फ़िदा हुसैन शाह काज़मी पंहिंजे बयान दौरान SSP दादू जी क़यादत में दाद पुलिस अमन अमान लाइ कयल इंतज़ामनि खे सराहियो ऐं पुलिस जे लाइ दुआउनि जो इज़हार कयो। हुन चयो त SSP दादू पारां कब्ज़े में कस्बों में जुलूस जे रूट जी पुराणी तकरार खे हल कराइण तारीख़ी क़दम करार ॾिनो वियो। ॿिए तरफ़ तमाम मजलिसनि जुलूसनि ख़ैरियत सां इख़्तिताम पज़ीर थियण ते SSP दादू आशूरा मुहर्रम अल हराम में बहितरीन सिक्योरिटी फ़राइज़ सरअंजाम ॾियण ते ज़िले भर जी पुलिस ऑफिसरनि ऐं पुलिस अहलकारनि खे शाबाश ॾिनी।
उन खां अलावा आशूरा मुहर्रम हराम में पुलिस सां गॾु सिक्योरिटी इदारनि ऐं रज़ाकारनि बि बख़ूबी पंहिंजा फ़राइज़ सर अंजाम ॾिना। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। ज़िले दादू जे चेनी तालकन दादू जोही मेहर ऐं ख़ैरपुरनाथन शाह में 10 मुहर्रम हराम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं सदन जा निसारनि साथियुनि जी अज़ीम कुर्बानी जी यादि में सीना ज़नी ऐं ज़ंजीर ज़नी सां मातम जुलूस निकिरण जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त दादू जे फिका शहर में सैयद अली अकबर शाह सैयद नाथन शाह जी अॻवाणी में फिका जे मरकज़ी इमाम बारगाह मां निकिरंदड़ जुलूस पंहिंजी रिवायती रस्मनि तां गुज़री रहिया आहिनि, जिते अज़ादार नूह ख़्वानी, मर्सिया ख़्वानी ऐं सोज़ ख़्वानी ज़रिए इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत जो ग़म मल्हाइनि पिया। जुलूसनि दौरान नौजवान ॿार ऐं बुज़ुर्ग सीना कुटे ज़ंजीर ज़नी कंदे मातम करे रहिया आहिनि। फिका शहर में बि सीने ज़नी जो ज़ोरदार मातम जारी आहे, जिते सवे अज़ादार शरीक थी इश्क़ हुसैन अलैहिस्सलाम में पंहिंजे अक़ीदत जो इज़हार करे रहिया आहिनि। जुलूसनि जे रस्तनि ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ामात कया विया आहिनि। फिका में SHO ख़ुदाबाद मंसूर अहमद मस्तोई जी निगरानी में पुलिस पारां सख़्त सिक्योरिटी जा इंतज़ाम कया विया आहिनि। मातमी जुलूसनि जी हिफ़ाज़त लाइ सरगर्म आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि ऐं जुलूसनि जी मंज़िलुनि ते मजलिसनि जो अहतमाम पिणु कयो वियो आहे, जॾहिं त सिहत जी सहूलियतुनि ॾियण लाइ PPHI डिस्ट्रिक्ट मैनेजर अब्दुल वहीद अब्बासी ऐं DHO दादू सईद इमदाद शाह अज़ादारनि लाइ मोबाइल कैंप क़ाइमु कई वई, जिन जी टीम मुमताज़ शेख, बिलावल कल्होड़ो, डॉक्टर असदुल्ला शाह, इमदाद कल्होड़ो, अब्दुल ख़ालिक कुंभर, अब्दुल लतीफ़ कुंभर समेत ड्यूटी सर अंजाम ॾींदा रहिया। नवदेरो खैरातो न्यूज़ जे नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ नवदेरो 10 मुहर्रम योम आशूरा जो ॾिहाड़ो नवदेरो में अक़ीदत एहतराम सां मल्हायो वियो। हर तरफ़ या हुसैन अलैहिस्सलाम जूं सदाऊं बुलंद थी वयूं। योम आशूरा जे ॾिहाड़े ते शहर जे मरकज़ी इमाम बारगाहुनि मसलूम करबला वीरागे सैयद अब्दुल गफूर शाह जो पिणु ग़रीबाबाद नवदेरो विलायत अली अमीरुल मोमिनीन सखी चोलिल शाह अंजुमन गुलामा मौला सजाद समेत 20 खां वधीक नंढियुनि वॾियुनि इमाम बारगाहुनि खां जुलूस बरामद थिया। मातमी जुलूस रिवायती रस्तनि खां थी अलहवारे चौक खां सदर चौक ताईं मरकज़ी जुलूस में शामिल थी विया। मरकज़ी जुलूस में अज़ादारनि ज़ंजीर ज़नी, सीना ज़नी, चाकुनि ऐं छुरियुनि सां अज़ादारी करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा निसारनि खे रत सां भेटा पेश कई, जॾहिं मजलिस अज़ा पिणु बर्पा कई वई, जंहिंखे मुक़ररीन पिणु ख़िताब कंदे मौला पाक हुसैन अलैहिस्सलाम जो फ़ज़ाइली मसाइब पिणु बयानु कयो, जॾहिं त मुख़्तार फोर्स ऐं पुलिस जे जवाननि सिक्योरिटी जा फ़राइज़ सर अंजाम ॾिना। अज़ादारी दौरान ज़ख़्मी थींदड़ अज़ादारनि लाइ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि मेडिकल कैंपूं पिणु क़ाइमु कयूं वयूं हुयूं, जंहिंमें अज़ादारनि जी ख़िदमत जो सिलसिलो जारी हुयो ऐं आख़िर में जुलूस पंहिंजे रस्तनि खां थींदा इमाम बारगाहुनि में पहुता, जिते पूरी दुनिया में रहंदड़ मोमिनीन लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं ऐं नियाज़े इमाम हुसैन अलैहिस्सलाम पिणु तक़सीम कयो वियो। ठारू शाह खां रिपोर्ट करे रहियो आहे मीर फारूक डेहराज। ठारू शाह में शहीद करबला जी यादि में 11 मुहर्रम हराम जो मरकज़ी जुलूस बरामद। या हुसैन जी सदाउनि सां सैयद अहमद शाह बुखारी जे पिण तां सवे अज़ादार ऐं पूरे ज़िले नौशर फ़िरोज़ जे मुख़्तलिफ़ शहर मां आयल अज़ादारनि जा काफ़िला मरकज़ी जुलूस में शामिल थी विया। अज़ादारनि पारां सीना ज़नी ज़ंजीरुनि तलवारुनि गुर्ज़नि जो मातम जारी, जॾहिं त मरकज़ी जुलूस शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदो सचल शाह जे इमाम बारगाह ते पहुतो, जिते मरकज़ी काफ़िले जी अॻवाणी बीबी अॻवाण सरदार मोहम्मद उस्मान ख़ान आलमाणी, सैयद अहमद शाह, सैयद आतिफ़ रज़ा शाह ऐं ॿिया करे रहिया आहिनि, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। शहर जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते वॾे पैमाने ते पुलिस नफ़री ऐं स्काउट जा नौजवान ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। ॿिए पासे ज़ख़्मी अज़ादारनि खे क़ाइमु थियल मुख़्तलिफ़ मेडिकल कैंपुनि में इलाज कयो पियो वञे। नौशर फ़िरोज़ खां रिपोर्ट करे रहियो आहे अता हुसैन समूह। नौशर फ़िरोज़ में बि मरकज़ी मातमी जुलूस बरामद थी वियो आहे। करबला जे मैदान में अज़ीम कुर्बानियूं ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसार भेटा पेश करण लाइ सवे अज़ादार इमाम बारगाह बाब हैदर खां मरकज़ी मातमी जुलूस जी सूरत में मंज़िल तरफ़ रवां दवां आहिनि। जुलूस में शरीक केतिरा ई अज़ादार सीना ज़नी, ज़ंजीर ज़नी ऐं चाकू ज़नी कंदे ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे हेल्थ खाते पारां फ़र्स्ट एड ॾियण लाइ मोबाइल टीम एम्बुलेंस ज़रिए मुहैया कयूं वयूं, जेके
ज़ख़्मी अज़ादारनि खे स्पॉट ते तिबी सहूलतूं फ़राहम कयूं वयूं। जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन पारां रूटनि ते सफ़ाई जो बंदोबस्त कयो वियो, होॾां सिक्योरिटी जा इंतज़ाम बि SSP नुशरत फ़िरोज़ पारां सख़्त कया विया आहिनि। विख विख ते पुलिस जा जवान कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ तयार बीठल रहिया। मरकज़ी मातमी जुलूस हेठाएं चौक चोखियुनि वारे पिण ठारूशाह चौक तां थींदो, शाह नसीर जी दरगाह खां पोइ इमाम बारगाह नजफ़ सिंध मार्केट चौक खां पोइ बालाशाह बुख़ारी पहुचंदो, जितां पीरनि खां थींदो कक्का शाह पाड़े बाद मरकज़ी इमाम बारगाह बाब हैदर ते निहर थियो, जिते शाम ग़रीबा पढ़ी वई। होॾां म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन डॉक्टर काशिफ़ मेमन डिप्टी कमिश्नर अरसलान सलीम सां गॾिजी मातमी जुलूस जे रूटनि जो जाइज़ो वठण लाइ रूटनि जो मुआयनो कयो वियो। लाड़काणे खां रिपोर्ट करे रहियो आहे हैदर अली सुर्यो। गुज़िरियल ॾींहुं समूरी दुनिया जियां लाड़काणे में बि आशूरो जो ॾिहाड़ो निहायत अक़ीदत एहतराम सां मल्हायो वियो। हर तरफ़ लब्बैक या हुसैन जी गूंज। मरकज़ी इमाम बारगाह सैयद जाड़ल शाह तां मरकज़ी जुलूस बरामद कयो वियो, जंहिं जी अॻवानी सैयद महमूद शाह करे रहियो हो, जॾहिं त मरकज़ी इमाम बारगाह ते MPA जमील अहमद सूमरो, MPA सुहेल अनवर सियाल, DIG लाड़काणो मेयर अनवर लेहर, चेयरमैन एम्पायर टाउन वकार अहमद भुट्टो, दड़े टाउन चेयरमैन शाहरुख सियाल पहुची सिक्योरिटी जो जाइज़ो वरितो ऐं मरकज़ी इमाम बारगाह जे गादी नशीन महमूद शाह खां दुआ पिण घुराई वई। दीन इस्लाम जी सरबुलंदी ख़ातिर करबला जे मैदान ते जानिन जो नज़रानो ॾींदड़ नवासा रसूल हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा निसार साथियुनि जे ॾिनल लाज़वाल कुर्बानी ते भेटा पेश। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद। शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि मां 179 खां वधीक मातमी जुलूस, ताज़िया, झूला, अलम पाक बरामद। क़दीमी मरकज़ी इमाम बारगाह सैयद जाड़ल शाह तां मातमी जुलूस बरामद कयो वियो। कंहिं बि क़िस्म जी अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ पुलिस रेंजर्स हाई अलर्ट रहिया। मस्जिदुनि, मजलिसनि, इमाम बारगाहुनि ॾांहुं वेंदड़ रस्ता ऐं भरपासे जा दुकान पिण सील कया विया। लखे मोमिनन हुसैनी राह जे पोइलॻनि करबला जे सोग में गुर्ज़न तलवारुनि, ज़ंजीर ज़नी ऐं सीना ज़नी मातम करे शहीदनि जी यादि ताज़ा करे यज़ीद ख़िलाफ़ एहतजाज रिकॉर्ड करायो। उन मौक़े ते सियासी पार्टियुनि, इंसानी भलाईअ जे लाइ कमु कंदड़ तंज़ीमुनि पारां मेडिकल कैंपूं लॻायूं वयूं। मौजूदु डॉक्टरनि जी टीम ज़र्ब लॻल ज़ख़्मी अज़ादारनि खे फर्स्ट एड ॾेई उन्हनि जो इलाज पिण कयो पियो वञे। नवदेरो खां इरादो न्यूज़ जे नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ नवदेरो अंजुमन या कमर बनी हाशिम शेखपुरा मोहल्ला गरीबाबाद नवदेरो तरफ़ां शहीद करबला जी यादि में 11 मुहर्रम अल हराम जो सालियानो मरकज़ी जुलूस सखी गुल शाह तां बरामद कयो वियो। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद थी वियूं, जॾहिं जुलूस में 5 शहरनि खां आयल अंजुमननि, जिन में अंजुमन लाड़काणो, अंजुमन रतोदेरो, अंजुमन छितो मंगी, अंजुमन पंजो देरो, अंजुमन मदेजी, अंजुमन नवदेरो वारनि नुहा ख़्वानी कई ऐं जुलूस पंहिंजे मुक़रर रस्तनि खां थींदो इमाम बारगाह हुसैनी शेखपुर मोहल्ला गरीबाबाद में पहुतो, जिते सीना ज़नी, ज़ंजीर ज़नी, चाकुनि ऐं छुरियुनि सां भरपूर पुरसो ॾिनो वियो ऐं मजलिस अज़ा बर्पा कई वई। मजलिस अज़ा खे ख़िताब कंदे मौलवी वज़ीर अली महदवी ऐं ज़ाकिर मोहम्मद रज़ा सोलंकी जिन फ़ज़ाइल ऐं मसाइब पढ़ी करे नज़राना अक़ीदत पेश कयो, जॾहिं त सिक्योरिटी जा फ़राइज़ ज़ेरे निगरानी तहरीक नफ़ाज़ फ़िका जाफ़रिया सिंध सादिकान सिटी नवदेरो, मुख़्तार फोर्स नवदेरो ऐं पुलिस जे जवाननि तरफ़ां ॾिना विया। आख़िर में पूरी दुनिया में रहंदड़ मोमिनीन लाइ दुआऊं पिण घुरियूं वयूं ऐं नियाज़े इमाम हुसैन अलैहिस्सलाम तक़सीम पिण कयो वियो। हिंगोरजा खां रिपोर्ट करे रहियो आहे इरादो न्यूज़ जो रिपोर्टर वाजिद जोखियो। इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ जान जो नज़रानो ॾींदड़ करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन जे वफ़ादार साथियुनि जी यादि में समूरी दुनिया जियां अॼु हिंगोरजा शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि मां बि मातमी जुलूस बरामद कया विया आहिनि, जंहिं में मरकज़ी इमाम बारगाह वॾो अलम पाक बुख़ारी मोहल्ला, इमाम बारगाह हुसैनिया, इमाम बारगाह ॾितल शाह बुख़ारी, इमाम बारगाह ज़री मुबारक, जस्टिस ज़मार हुसैन शाह, इमाम बारगाह 12 इमाम खां निकिरंदड़ काफ़िलो मातम हुसैन कंदे हुसैनी चौक वटि सभई पिण गॾु थिया, जेके उतां गॾियल जुलूस जी सूरत में हुसैनी चौक पहुची नुहा ख़्वानी सीना ज़नी मातम या हुसैन जूं सदाऊं बुलंद कयूं वयूं, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्त कया विया हुआ ऐं शहर जे मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि में ज़िक्र हुसैन जी मजलिसनि खां अलावा शहर जे हर चौक ते हुसैनी सबीलूं माण्हुनि खे पियारियूं पयूं वञनि, जॾहिं त मातमी जुलूस में ज़ुलजना सेज अली अकबर सां गॾु परचम अब्बास अलम पाक हथनि में खणी
मुख़्तलिफ़ रूटनि मेमण मोहल्ला पंजहटी बाज़ार खां गुज़रंदे पंहिंजे आख़िरी इख़्तिताम पज़ीर इमाम बारगाह करबला मौला हिंगोरजा में काफ़िलो टांडनि मथां गुज़र कंदे या हुसैन जूं सदाऊं बुलंद कयाऊं। राज़ी देरो खां रिपोर्ट करे रहियो आहे मुजाहिद हुसैन मेमण। 11 मुहर्रम ते हर साल जियां हैदरी इमाम बारगाह राज़ी देरो मां हिकु वॾो मातमी जुलूस सैयद जुमन अली शाह बुखारी जी अॻवाणी में बरामद थियो, जंहिंमें ज़िले ख़ैरपुर जे केतिरनि अंजुमन शिरकत कई। तफ़सील मूजिबि 11 मुहर्रम ते हिकु वॾो मातमी जुलूस बरामद थियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल अंजुमन हैदरी, अंजुमन राज़ी देरो, अंजुमन सिपा मेहदी अलैहिस्सलाम, दिलावर खोड़ो, अंजुमन फ़ौज अब्बास मियां जान मोहम्मद अब्बासी, अंजुमन सजादा सोबदार लाशारी हुसैनी, अंजुमन गंबर ऐं केतिरनि ई ॿियनि अंजुमन नुहा पढ़िया, जॾहिं त न्याज़ इमाम हुसैन खारायो ऐं तक़सीम पिणु कयो वियो।